ब्यूटी पार्लर बंद कयो ब्यूटी पार्लर न बंद कयो त मां हिननि खे घुटा ॾेई मारी थो मां तव्हांखे ब्यूटी पार्लर बंद कयो हिननि जा घुटा ॾियो मां। वालेकुम नाज़रीन, बेकार न्यूज़ सां गॾु मां अड़े छोरा चंडा ओड़े दफ़ा ॾिसो कोन था हेॾे न्यूज़ ॾे ओ परे थियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बेकार न्यूज़ सां गॾु मां आहियां अवांजो पंहिंजो मलूक मवाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो बेकार न्यूज़। नाज़रीन तव्हां यार चरिया हो जो परे थियो चओ यार ॾिसो था कमल थो। नाज़रीन तव्हां एहतिजाज ॾिठा हूंदा त तमामु एहतिजाज जेके हिकु वॾा यार कमु करण बाबा छो भला तव्हां ॿार हो सूरत न मोड़ता हटो बाबा कैमरा में तू बात परे 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 क्यों। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बेकार न्यूज़ सां गॾु मां आहियां अवांजो पंहिंजो रिपोर्टर मलूक मवाली। नाज़रीन जीअं त तव्हां अक्सर सोशल मीडिया ते ॾिठा हूंदा ऐं एहतिजाज कंदे माण्हू ॾिठा हूंदा त को पंहिंजो बेरोज़गारी ख़िलाफ़ु एहतिजाज कंदो आहे, को महांगाई ख़िलाफ़ु एहतिजाज कंदो आहे, पर अॼु असां लाइ बेकार न्यूज़ ऑफिस ते हिकु नुमाइंदो मौजूदु आहे जेको अवाम आहे परेशान आहे, उनजो हिकु अनोखो एहतिजाज आहे। उहो बेरोज़गारी ख़िलाफ़ु न, महांगाई ख़िलाफ़ु न, पर उनजो अहिड़ो एहतिजाज आहे। उनजो चवणु आहे त ब्यूटी पार्लर बंदि कयो, अखियुनि जो दोखो बंदि कयो। अचो त वधीक उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उनजो छा चवणु आहे। ब्यूटी पार्लर बंदि कयो ब्यूटी पार्लर बंदि कयो अवाम जो दोखो बंदि कयो। साईं मसलो तव्हांजो छा आहे? छड़ो वठ पाजा लाती ते थोरो असांखे मसलो त ॿुधायो, अवाम खे ख़बर त पए मसलो छा आहे। साईं खुदारा ब्यूटी पार्लर बंदि कयो। जेकॾहिं ब्यूटी पार्लर बंदि न कया विया त असां पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। बंदि कयो ब्यूटी पार्लर बंदि कयो ब्यूटी पार्लर बंदि कयो अखियुनि जो दोखो बंदि कयो। बस कयो बाबा बस कयो। हा बाबा असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे, महिरबानी करे असांजो हुकूमत सां मुतालबो आहे त ब्यूटी पार्लर बंदि कयो। जेकॾहिं ब्यूटी पार्लर बंदि न कया विया त मूं जहिड़ा के मिसकिन ईअं उजड़ी वेंदा, ईअं रुली वेंदा। साईं ॿुधायो त सही, आख़िर कहिड़ो मोकारो थियो छे, ॿुधायो त सही। छा ॿुधायां साईं, मां तव्हांखे छा ॿुधायां, ॿुधाइण लाइ कुझु रहियो ई न आहे त मां ॿुधायां छा। मां सां ॾाढो ज़ुल्म कयो अथव तव्हां, मां सां ॾाढो ज़ुल्म थियो आहे। हिन ब्यूटी पार्लर वारनि बंदि मां सां ज़ुल्म कयो आहे। इहे ब्यूटी पार्लर बंदि कयो। जेकॾहिं ब्यूटी पार्लर बंदि न कया विया त मां पंहिंजो पाण खे बाहि ॾेई छाड़ींदुसि। महिरबानी करे ब्यूटी पार्लर बंदि कयो। साईं का वजह त ॿुधायो बाबा, हिन जी वजह त हूंदी न का। साईं मां पूरा 2 साल हिनखे मां इज़ी नोट मोकिलिया मां त साईं इहे ॻाल्हायो मां त पे वीडियो कॉलनि ते असुलु ईअं ॻाल्हि न पुछो बाबा। मां सां अदल कयो अथई, मां ईअं ॾाढा हज़ार जेद केश आख़िर एतिरे ताईं पुॻाते अबे जूं 2 मेयूं विकिणी 2.5 लख जो आईफोन वठी ॾिनो मां त ॿुधा। पोइ बि धामा तां इहो वॾो ज़ुल्म करे वई। मां सां इंसाफ़ कयो, मां न त पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़ींदुसि। मां सां इंसाफ़ कयो। इमरान ख़ान खे मुतालबो आहे, वज़ीर आला सिंध खे मुतालबो आहे त अगरि सिंध में ब्यूटी पार्लर बंदि न कया विया त मूं जहिड़ा के नौजवान ईअं बर्बाद थी वेंदा, ईअं तबाह थी वेंदा। महिरबानी करे ब्यूटी पार्लर बंदि कयो, हे अखियुनि जो दोखो बंदि कयो। बाबा आख़िर ब्यूटी पार्लर जे करे तव्हां छो तबाह थियो था, छा मसलो आहे? अदा तव्हांखे मां छा ॿुधायां। अॼु उन औरत जे करे मुंहिंजे घर में हिकु वटो ई कोन्हे जेका पंहिंजो नोली जी जाइ ते नरगिस लिखी करे मां सां वीडियो कॉल ते ॻाल्हाईंदी, 2 किलो क्रीम हणी अदा मां सां ॻाल्हाईंदी वीडियो कॉल ते। मूंखे कहिड़ी ख़बर आहे ॻोह निकिरंदी उते मां वटि हाणे खीसे में कूड़ी जा पैसा ई कोन्हनि की मां काॾे वञा कंहिंखे दान ॾियां। महिरबानी करे ब्यूटी पार्लर बंदि कयो, अखियुनि जो दोखो बंदि कयो। साईं ॾिसो न हाणे हिन में उजलो तव्हांजो आहे, ब्यूटी पार्लर वारनि जो कसूर कहिड़ो आहे? ता कसूर आहे, ब्यूटी पार्लर वारनि जो कसूर आहे। जॾहिं हिन 2 किलो क्रीम हणी करे ईअं माई खे औरत खे कढनि था ब्यूटी पार्लर मां, असुलु ईअं नोली मां नरगिस बणाए छॾनि था। असुलु मां ईअं सम्झो त चरियो थी पियो मां हुनजो हुस्न ॾिसी करे। मूंखे कहिड़ी ख़बर आहे त हे का नोली आहे। उहो त 2 किलो क्रीम मखियल हुयोसीं। मां सां ॾाढो ज़ुल्म कयो अथऊं। महिरबानी करे मूंखे इंसाफ़ ॾियो। जेकर इंसाफ़ न ॾिनो वियो त मां ब्यूटी पार्लर समेत मां पंहिंजो पाण खे बाहि ॾींदुसि। ब्यूटी पार्लर बंदि कयो, अखियुनि जो दोखो बंदि कयो। आख़िर थियो छा यार, थियो छा? आख़िर सिधी ॻाल्हि ॿुधाए न। 2 साल पूरा मां हुन सां ॻाल्हाईंदो रहियुसि। 2 साल जॾहिं हुनजो मिलण जो मौक़ो आयो, हुन मूंखे मिलण लाइ चयो। मां जॾहिं हुनजे सुबुह जो सवेर के दर ते वियुसि, मां छा ॿुधायां अदा तव्हांखे, मूंखे ॿुधाइण लाइ कुझु रहियो ई न आहे। मां छा ॿुधायां। ब्यूटी पार्लर बंदि कयो खुदारा।
जेकॾहिं ब्यूटी पार्लर न बंदि कयो त मां हिननि खे घुटा ॾेई मारींदोमांव। तव्हां मांखे ब्यूटी पार्लर बंदि कयो हिननि जा घुटा ॾींदोमांव। मुंहिंजा ब्यूटी पार्लर बंदि कयो। हा ब्यूटी पार्लर बंदि कयो। ख़ुदा खे मञो मां हिननि खे मारींदोमांव चोरनि खे। अदा जॾहिं मां सुबुह जो सवेर महबूबा जे दर ते वियुसि मूं सम्झो अटकल करे वञा ॾिसां हिन जो असुलु चहिरो छा आहे। जॾहिं सुबुह जो सवेर वियुसि हुन दर खोलियो हुन सम्झो त कोई खीर वारो आहे पोइ त मुंहिंजी ज़िंदगी जो दरवाज़ो बंदि थी वियो। जॾहिं मां न हुनखे ॾिठो कसम सां क़ुर तां अदुल मां जो अदुल ईअं ज़मीन निकिरी वई पेरनि ॾिठो। अदा मां छा ॿुधायां तव्हांखे, मां सां वॾो ज़ुल्म करे छॾियईं। असुलु मां हाणे मुंहिंजो औरतुनि जो एतबार खजी वियो आहे। मां चवंदो ब्यूटी पार्लर बंदि कयो, मूंखे ॿियो कुझु न खपे भले महांगाई जहिड़ी करे छॾियो। जी नाज़रीन तव्हां हिन शख़्स जूं ॻाल्हियूं ॿुधी उमेदु थो कयां त तव्हां बोर थिया हूंदव। कैमरामैन लाल भाई सेंगर सां गॾु मलूक मवाली खे ॾींदा इजाज़त। बेकार न्यूज़।